अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदो। अॼु जेको आहे वीडियो फेस टू फेस वीडियो इन लाइ ठाहियां पियो। दुलाब ड्रामे ते कुझु ॻाल्हियूं करणियूं हुयूं ऐं तव्हां सां ऐं तव्हांखे कुझु काफ़ी नवे ड्रामनि जे बारे में बि ॿुधाइणो हुयो। आऊं आहियां शाहिद खोसो ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। ऐं असांजे हिन चैनल में तव्हां सभिनी नवनि पुराणनि दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। उमेदु कयां थो सभु फिटफाट हूंदो। ऐं दोस्तों मां ॿुधाईंदो हलां, दुलाब ड्रामो तव्हां ॾिठो, आख़िर ताईं इंजॉय कयो ऐं जेका तव्हांजा कमेंट आया इन जे करे मां चयो अॼु कमेंट बि तव्हांजा जेको आहे पढ़िया आहिनि मूं, उन्हनि जे बारे में बि कुझु ॻाल्हि ॿोल कयूं ऐं कमेंट बि माशाअल्लाह तव्हांजा बहितरीनु हुया। ऐं दुलाब ड्रामे खां पोइ कहिड़ो ड्रामो ईंदो ऐं जेको आहे दुलाब ड्रामो हिते छो ख़तमु थियो ऐं दुलाब जो छा सीज़न 2 ईंदो, काफ़ी अहिड़ा सुवाल आहिनि जेका तव्हां कया, तव्हां कमेंट जे ज़रिए कया। अॼु वरी मां चयो हिकिड़ी वीडियो साम्हूं जेको आहे फेस टू फेस ठाहे ऐं तव्हां सां हाल वाल कयां। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां, ड्रामा सीरियल दुलाब ते हिकु बहितरीनु सोप सीरियल हुयो। मेगा सोप सीरियल न हुयो लेकिन सोप सीरियल हुयो। बहरहाल उन खे काफ़ी दोस्त इंजॉय कयो, तव्हां इंजॉय कयो, असां इंजॉय कयो ऐं काफ़ी ज़बरदस्त हुयो। ऐं आख़िरी क़िस्त बि बहितरीनु बीठी। ज़हर ज़िंदगी में काफ़ी माण्हू शिकायतूं कयूं आख़िरी क़िस्त जूं, पर आख़िरी क़िस्त में ज़हर ज़िंदगी में आज़म मैंगल खे मारियो वियो, हीरो खे मारियो वियो, विलन जेको हो न उहो फाता थियो हुयो। काफ़ी माण्हुनि चयो ईअं नाहे थींदो जीअं तव्हां ड्रामो ठाहियो आहे। इन जे करे दुलाब में वरी ज़ालिम खे जेल मोकिलियो वियो ऐं मज़लूमनि खे हिकु कयो वियो। उन जो ही सम्झ सीज़न 2 ई हुयो। पर हाणे माण्हू वरी लिखी रहिया आहिनि त सीज़न 2 बि हुजे दुलाब जो, पर पंहिंजा वरी हिकु ड्रामो अचण वारो आहे, उहो सीज़न 2 खां बि बहितरु हूंदो दोस्तों, यानी दुलाब खां बि बहितरु हूंदो। अहिड़ो ज़बरदस्त ड्रामो अचण वारो आहे। बहरहाल तव्हां ऐं असां इहो सोचे रहिया आहियूं त जेको आहे 2 हुजे, 2 न हूंदो, उनजो नालो अलॻि आहे पंहिंजा वेरी, ऐं हीउ ड्रामो जेको आहे अलॻि आहे ऐं दुलाब हर कंहिं नालो हूंदो आहे। अहिड़े हिसाब सां जेको आहे न मुंहिंजो पुट बि आयो आहे नंढिड़ो, अॼु साम्हूं आयो आहे वीडियो में। शोएब हल पुट मां अचां थो हल। ऐं अहिड़े हिसाब सां दोस्तों जेको आहे पंहिंजा वेरी ज़बरदस्त ड्रामो आहे जेको तयारु थींदो। उनजी कहाणी बि साॻी राइटर लिखी आहे, नूर ज़ऊर साहब, डायरेक्टर बि साॻियो ई आहे खजू साहब। ऐं इहो तमामु जल्द हलण वारो आहे ड्रामो। हक़ीक़त पुछो इहो दुलाब खां बि भलो हूंदो ऐं कुझु ॾींहं तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे इन ड्रामे जे बारे में। हीउ ड्रामो माशाअल्लाह ज़बरदस्त ऐं बहितरीनु ड्रामो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तों, तव्हां इहो ज़रूरु सोचियो हूंदो त जेको आहे न एतिरो जल्दी दुलाब खे छो ख़तमु थी वियो। दोस्तों लिखियो बि एतिरो वियो, एतिरो वॾो ड्रामो न हुयो। बहरहाल उन्हनि एतिरो ई ड्रामो लिखियो हुयो जंहिं राइटर नूर ज़ऊर साहब। ऐं नंढो ड्रामो शॉर्ट ड्रामो सुठो आहे, कहाणी बि सुठी हूंदी आहे नंढे ड्रामे जी, मज़ो बि ईंदो आहे। घणी ड्रामे ड्रैग में जेको आहे कहाणी ख़तमु थी वेंदी आहे, मज़ो न आहे, कहाणी विञाइजी वेंदी आहे। पर हिन ड्रामे खे हिते ई पूरो कयो वियो, सुठो आहे। बाक़ी सीज़न 2 यानी पंहिंजा वेरी तव्हां ॾिसिजो, इहो तमामु जल्द शूट थियण वारो आहे। इहो तयारु पियो आहे, यानी इन जी जेको स्क्रिप्ट आहे उहो तयारु पियो आहे। बाक़ी शूटिंग जी देरि आहे। तव्हांखे ख़बर आहे खजू साहब जंहिं ड्रामे में हथु विझंदो आहे उहो ड्रामो जल्दी जेको आहे उन खोटाईंदो आहे ऐं उन जी जेका बि शूटिंग हूंदी आहे जल्द पूरी कंदो आहे, तमामु जल्द पूरी मुकमल करे ऐं उनखे फाइनल कंदो आहे। ऐं खजू साहब जी इहा कोशिशि हूंदी आहे त हर ड्रामे खे मां जल्दी पूरो कयां। ज़हर ज़िंदगी उन पूरो कयो, बंदि न थियणु ॾिनई, दुलाब खे बंदि न थियणु ॾिनई। हाणे पंहिंजा वेरी बि ड्रामो ईअं हूंदो। हा बाक़ी वेरनि जी बस्ती ड्रामो जेको आहे इहो तमामु जल्द अचण वारो आहे। वेरनि जी बस्ती बि हिकु बहितरीनु ड्रामो आहे। तव्हां हक़ीक़त पुछो वेरनि जी बस्ती ड्रामो सुठो आहे, पर रमज़ान शरीफ़ बि अची वियो आहे, उनखे हलाईंदा हाणे तमामु जल्द थी सघे थो ईद ते हलाइनि या उनखां पहिरियों बि हलाइनि या ईद खां पोइ हलाइनि, हलाईंदा सही उहो ड्रामो पूरो तयारु पियो आहे। ऐं दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, तव्हां इहो ज़रूरु सोचियो हूंदो त बक़ाया जेको पापनगर ड्रामो आहे उन जे बारे में छा था चओ। उहो बि हिकु बहितरीनु सुठो ड्रामो आहे, उहो केटिन वारनि जो आहे ऐं केटिन वारनि जे ड्रामे ते एतबार न आहे को ख़ासि। तव्हां ॾिठा केटिन वारनि जा ड्रामा, ॿ टे ड्रामा ईअं थिया अधु में बंदि थिया हेॾे होॾे, बहरहाल उन्हनि जे ड्रामे ते को ख़ासि एतबार न आहे, कॾहिं बंदि थींदा कॾहिं हलंदा, एतबार न आहे उन ते। को उन टाइम टेबल जी का सिस्टम मतिलबु हिकिड़ो डिसिप्लिन हूंदो आहे उहो उन्हनि में आहे ई न। ऐं दोस्तो तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो इन ड्रामे जो, पंहिंजा वेरी ऐं पाप इहो वेरनि जी बस्ती, इहे ड्रामा। बाक़ी तव्हांजा कमेंट अची रहिया आहिनि माशाअल्लाह,
तव्हांजी वॾियूं महिरबानियूं, तव्हां मोहबतूं ॾियो था, तव्हांजे कमेंट बि मां पढ़ंदो अचां थो, ॾाढा सुठा ज़बरदस्त आहिनि ऐं सुठियूं ॻाल्हियूं लिखियो था। असां वेरी जेका बि ड्रामा नवां अचनि था उन्हनि जो असां रिव्यू कंदा रहंदासीं। वारी संधियूं वाटो ड्रामो अचिणो आहे, दो ड्रामो अचिणो आहे, कुझु ॿिया ड्रामा रिव्यू असां कंदा रहंदासीं। तॾहिं तव्हांखे चवंदा आहियूं त सब्सक्राइब ज़रूरु करे छॾियो। जे सब्सक्राइब न थियलु हूंदो चैनल त पोइ ख़बर कीअं पवंदी तव्हांखे, तव्हां वटि रिव्यू कीअं ईंदो, तव्हां नए ड्रामे जी अपडेट कीअं ईंदी। ऐं उमेदु कयां थो असांजी जेका हीअ अपडेट आहे तव्हांखे सुठी लॻी हूंदी दोस्तो। ऐं अॼु खां पोइ अपडेट इंशाअल्लाह लगातार तव्हांखे मां ॾींदो रहंदुसि। कॾहिं बि जेको आहे न अपडेट मुंहिंजी मिस न थींदी, जीअं ॾींदो अचां थो ईअं ॾींदो रहंदुसि। बहरहाल जेको तव्हांजा सुवाल अञा आहिनि कुझु अहिड़ा त कमेंट जे ज़रिए हिन वीडियो जे हेठां लिखी सघो था ऐं वरी ॿी वीडियो में असां उनजो जवाबु ॾेई छॾींदासीं, जेका बि तव्हांजा सुवाल जवाबु हुजनि। ऐं मां इहो सोचां थो त तव्हांखे नए पंहिंजा बि ड्रामे जो कमेंट लिखणा घुरिजनि, उहो जल्दी अचे, या विरंज वस्ती जीअं तयारु पियो आहे इहो ड्रामो जल्दी स्टार्ट थिए। दोस्तो सिंधी टीवी वारा पंहिंजे चैनल खे ईअं ख़ाली न छॾंदा, हिकु न ॿियो ड्रामो ज़रूरु उन ते हलाईंदा। घणो कर पोइ इन ड्रामे खे हलाईंदा विरंज वस्ती, पोइ कोशिशि कंदा जल्दी हलायूं। जे ईअं न कंदा उनजी व्यूवरशिप चैनल जी सफ़ा ख़तमु थी वेंदी, बिल्कुलु ख़तमु थी वेंदी, न थियण जहिड़ी बचंदी ऐं ॾिसण वारा बि कोन हूंदा। छो त ड्रामो हलंदो रहंदो आहे, सब्सक्राइबर ऐं व्यूवरशिप वधंदी रहंदी आहे ऐं उन्हनि जा पैसा बि ठहंदा आहिनि। जे ड्रामो न हलंदो माण्हू छा ॾिसंदा, छा उनखे जेको न कंदा ऐं उन ते छा हूंदो छा न हूंदो, घणा सवाल ई अची वेंदा आहिनि। ऐं असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां ॿिए वीडियो में। अगरि तव्हां वीडियो असांजो हरीस ताईं ॾिठो आहे त महिरबानी करे हिनखे लाइक कजो, सब्सक्राइब कजो ऐं शेयर ज़रूरु कजो, शायदि ख़ुशि ब्लॉग यूट्यूब चैनल खे, जीअं सभिनी ताईं इन जा जेको आहे न लिंक पुॼे व्हाट्सअप ग्रुपनि जे ज़रिए। कमेंट बि सुठा सुठा लिखिजो, सुठा कमेंट, ऐं इन जो बेल आइकन खे ज़रूरु आल ते कयो। बेल आइकन अगरि आल ते न हूंदो पोइ कंहिं वटि न वेंदो कमेंट, असां इहो तव्हां वटि नोटिफिकेशन न ईंदो, अपडेट न ईंदी। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं ॿिए वीडियो में। हीअ तकड़े मूं वीडियो ठाही आहे, ख़ुशियूं जो आबाद जो अलाह, उहो उन्हनि में आहे न। ऐं दोस्तो तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो इन ड्रामे जो, पंहिंजा वेरी ऐं पाप इहो वेरनि जी बस्ती, इहे ड्रामा। बाक़ी तव्हांजा कमेंट अची रहिया आहिनि माशाअल्लाह, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं, तव्हां मोहबतूं ॾियो था, तव्हांजे कमेंट बि मां पढ़ंदो अचां थो, ॾाढा सुठा ज़बरदस्त आहिनि ऐं सुठियूं ॻाल्हियूं लिखियो था। असां वेरी जेका बि ड्रामा नवां अचनि था उन्हनि जो असां रिव्यू कंदा रहंदासीं। वारी संधियूं वाटो ड्रामो अचिणो आहे, दो ड्रामो अचिणो आहे, कुझु ॿिया ड्रामा रिव्यू असां कंदा रहंदासीं। तॾहिं तव्हांखे चवंदा आहियूं त सब्सक्राइब ज़रूरु करे छॾियो। जे सब्सक्राइब न थियलु हूंदो चैनल त पोइ ख़बर कीअं पवंदी तव्हांखे, तव्हां वटि रिव्यू कीअं ईंदो, तव्हां नए ड्रामे जी अपडेट कीअं ईंदी। ऐं उमेदु कयां थो असांजी जेका हीअ अपडेट आहे तव्हांखे सुठी लॻी हूंदी दोस्तो। ऐं अॼु खां पोइ अपडेट इंशाअल्लाह लगातार तव्हांखे मां ॾींदो रहंदुसि। कॾहिं बि जेको आहे न अपडेट मुंहिंजी मिस न थींदी, जीअं ॾींदो अचां थो ईअं ॾींदो रहंदुसि। बहरहाल जेको तव्हांजा सुवाल अञा आहिनि कुझु अहिड़ा त कमेंट जे ज़रिए हिन वीडियो जे हेठां लिखी सघो था ऐं वरी ॿी वीडियो में असां उनजो जवाबु ॾेई छॾींदासीं, जेका बि तव्हांजा सुवाल जवाबु हुजनि। ऐं मां इहो सोचां थो त तव्हांखे नए पंहिंजा बि ड्रामे जो कमेंट लिखणा घुरिजनि, उहो जल्दी अचे, या विरंज वस्ती जीअं तयारु पियो आहे इहो ड्रामो जल्दी स्टार्ट थिए। दोस्तो सिंधी टीवी वारा पंहिंजे चैनल खे ईअं ख़ाली न छॾंदा, हिकु न ॿियो ड्रामो ज़रूरु उन ते हलाईंदा। घणो कर पोइ इन ड्रामे खे हलाईंदा विरंज वस्ती, पोइ कोशिशि कंदा जल्दी हलायूं। जे ईअं न कंदा उनजी व्यूवरशिप चैनल जी सफ़ा ख़तमु थी वेंदी, बिल्कुलु ख़तमु थी वेंदी, न थियण जहिड़ी बचंदी ऐं ॾिसण वारा बि कोन हूंदा। छो त ड्रामो हलंदो रहंदो आहे, सब्सक्राइबर ऐं व्यूवरशिप वधंदी रहंदी आहे ऐं उन्हनि जा पैसा बि ठहंदा आहिनि। जे ड्रामो न हलंदो माण्हू छा ॾिसंदा, छा उनखे जेको न कंदा ऐं उन ते छा हूंदो छा न हूंदो, घणा सवाल ई अची वेंदा आहिनि। ऐं असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां ॿिए वीडियो में। अगरि तव्हां वीडियो असांजो हरीस ताईं ॾिठो आहे त महिरबानी करे हिनखे लाइक कजो, सब्सक्राइब कजो ऐं शेयर ज़रूरु कजो, शायदि ख़ुशि ब्लॉग यूट्यूब चैनल खे, जीअं सभिनी ताईं इन जा जेको आहे न लिंक पुॼे व्हाट्सअप ग्रुपनि जे ज़रिए। कमेंट बि सुठा सुठा लिखिजो, सुठा कमेंट, ऐं इन जो बेल आइकन खे ज़रूरु आल ते कयो। बेल आइकन अगरि आल ते न हूंदो पोइ कंहिं वटि न वेंदो कमेंट, असां इहो तव्हां वटि नोटिफिकेशन न ईंदो, अपडेट न ईंदी। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं ॿिए वीडियो में। हीअ तकड़े मूं वीडियो ठाही आहे, ख़ुशियूं जो आबाद जो अलाह। अस्सलाम वालेकुम दोस्तो, उमेदु कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदो।
अॼु जेको आहे वीडियो फेस टू फेस वीडियो इन लाइ ठाहियां पियो दुलाब ड्रामे ते कुझु ॻाल्हियूं करणियूं हुयूं ऐं तव्हां सां ऐं तव्हांखे कुझु काफ़ी नवे ड्रामनि जे बारे में बि ॿुधाइणो हुयो। आऊं शाहिद खोसो ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल ऐं असांजे हिन चैनल में तव्हां सभिनी नवनि पुराणनि दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। उमेदु कयां थो सभु फिटफाट हूंदो। ऐं दोस्तो मां ॿुधाईंदो हलां दुलाब ड्रामो तव्हां ॾिठो आख़िर ताईं इंजॉय कयो ऐं जेका तव्हांजा कमेंट आया इन जे करे मां चयो अॼु कमेंट बि तव्हांजा जेको आहे पढ़िया आहिनि मूं उन्हनि जे बारे में बि कुझु ॻाल्हि ॿोल कयूं ऐं कमेंट बि माशाअल्लाह तव्हांजा बहितरीनु हुया। ऐं दुलाब ड्रामे खां पोइ कहिड़ो ड्रामो ईंदो ऐं जेको आहे दुलाब ड्रामो हिते छो ख़तमु थियो ऐं दुलाब जो छा सीज़न 2 ईंदो। काफ़ी अहिड़ा सुवाल आहिनि जेका तव्हां कया तव्हां कमेंट जे ज़रिए कया। अॼु वरी मां चयो हिकिड़ी वीडियो साम्हूं जेको आहे फेस टू फेस ठाहे ऐं तव्हां सां हाल वाल कयां। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां ड्रामा सीरियल दुलाब ते हिकु बहितरीनु सोप सीरियल हुयो। मेगा सोप सीरियल न हुयो लेकिन सोप सीरियल हुयो। बहरहाल उन खे काफ़ी दोस्त इंजॉय कयो तव्हां इंजॉय कयो असां इंजॉय कयो ऐं काफ़ी ज़बरदस्त हुयो ऐं आख़िरी क़िस्त बि बहितरीनु बीठी। ज़हर ज़िंदगी में काफ़ी माण्हू शिकायतूं कयूं आख़िरी क़िस्त जूं बाबा आख़िरी क़िस्त में ज़हर ज़िंदगी में आज़म मैंगल खे मारियो वियो हीरो खे मारियो वियो विलन जेको न उहो फाता थियो हुयो। काफ़ी माण्हुनि चयो ईअं नाहे थींदो जीअं तव्हां ड्रामो ठाहियो आहे। इन जे करे दुलाब में वरी ज़ालिम खे जेल मोकिलियो वियो ऐं मज़लूमनि खे हिकु कयो वियो। उन जो ही सम्झ सीज़न 2 ई हुयो। बहरहाल हाणे माण्हू वरी लिखी रहिया आहिनि त सीज़न 2 बि हुजे दुलाब जो पर पंहिंजा वरी हिकु ड्रामो अचण वारो आहे उहो सीज़न 2 खां बि बहितरु हूंदो दोस्तो यानी दुलाब खां बि बहितरु हूंदो। अहिड़ो ज़बरदस्त ड्रामो अचण वारो आहे। बहरहाल तव्हां ऐं असां इहो सोचे रहिया आहियूं त जेको आहे 2 हुजे 2 न हूंदो उनजो नालो अलॻि आहे पंहिंजा वेरी ऐं हीउ ड्रामो जेको आहे अलॻि आहे ऐं दुलाब हर कंहिं नालो हूंदो आहे। अहिड़े हिसाब सां जेको आहे न मुंहिंजो पुट बि आयो आहे नंढिड़ो अॼु साम्हूं आयो आहे वीडियो में शोएब हल पुट मां अचां थो हल। ऐं अहिड़े हिसाब सां दोस्तो जेको आहे पंहिंजा वेरी ज़बरदस्त ड्रामो आहे जेको तयारु थींदो उनजी कहाणी बि साॻी राइटर लिखी आहे नूर ज़ऊर साहब डायरेक्टर बि साॻियो ई आहे खजू साहब ऐं इहो तमामु जल्द हलण वारो आहे ड्रामो। हक़ीक़त पुछो इहो दुलाब खां बि भलो हूंदो ऐं कुझु ॾींहं तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे इन ड्रामे जे बारे में। हीउ ड्रामो माशाअल्लाह ज़बरदस्त ऐं बहितरीनु ड्रामो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो तव्हां इहो ज़रूरु सोचियो हूंदो त जेको आहे न एतिरो जल्दी दुलाब खे छो ख़तमु थी वियो दोस्तो लिखियो बि एतिरो वियो एतिरो वॾो ड्रामो न हुयो। बहरहाल उन्हनि एतिरो ई ड्रामो लिखियो हुयो जंहिं राइटर नूर ज़ऊर साहब ऐं नंढो ड्रामो शॉर्ट ड्रामो सुठो आहे कहाणी बि सुठी हूंदी आहे नंढे ड्रामे जी मज़ो बि ईंदो आहे। घणी ड्रामे ड्रैग में जेको आहे कहाणी ख़तमु थी वेंदी आहे मज़ो न आहे कहाणी विञाइजी वेंदी आहे। पर हिन ड्रामे खे हिते ई पूरो कयो वियो सुठो आहे। बाक़ी सीज़न 2 यानी पंहिंजा वेरी तव्हां ॾिसिजो इहो तमामु जल्द शूट थियण वारो आहे इहो तयारु पियो आहे यानी इन जी जेको स्क्रिप्ट आहे उहो तयारु पियो आहे। बाक़ी शूटिंग जी देरि आहे तव्हांखे ख़बर आहे खजू साहब जंहिं ड्रामे में हथु विझंदो आहे उहो ड्रामो जल्दी जेको आहे उन खोटाईंदो आहे ऐं उनजी जेका बि शूटिंग हूंदी आहे जल्द पूरी कंदो आहे तमामु जल्द पूरी मुकमल करे ऐं उनखे फाइनल कंदो आहे। ऐं खजू साहब जी इहा कोशिशि हूंदी आहे त हर ड्रामे खे मां जल्दी पूरो कयां। ज़हर ज़िंदगी उन पूरो कयो बंदि न थियणु ॾिनई दुलाब खे बंदि न थियणु ॾिनई हाणे पंहिंजा वेरी बि ड्रामो ईअं हूंदो। हा बाक़ी वेरनि जी बस्ती ड्रामो जेको आहे इहो तमामु जल्द अचण वारो आहे। वेरनि जी बस्ती बि हिकु बहितरीनु ड्रामो आहे। तव्हां हक़ीक़त पुछो वेरनि जी बस्ती ड्रामो सुठो आहे पर रमज़ान शरीफ़ बि अची वियो आहे उनखे हलाईंदा हाणे तमामु जल्द थी सघे थो ईद ते हलाइनि या उनखां पहिरियों बि हलाइनि या ईद खां पोइ हलाइनि हलाईंदा सही उहो ड्रामो पूरो तयारु पियो आहे। ऐं दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां तव्हां इहो ज़रूरु सोचियो हूंदो त बक़ाया जेको पाप नगर ड्रामो आहे उन जे बारे में छा था चओ उहो बि हिकु बहितरीनु सुठो ड्रामो आहे। उहो केटिन वारनि जो आहे ऐं केटिन वारनि जे ड्रामे ते एतबार न आहे को ख़ासि तव्हां ॾिठा केटिन वारनि जा ड्रामा 2-3 ड्रामा ईअं थिया अधु में बंदि थिया हेॾे होॾे बहरहाल उन्हनि जे ड्रामे ते को ख़ासि एतबार न आहे कॾहिं बंदि थींदा कॾहिं हलंदा एतबार न आहे उन ते को उन टाइम टेबल जी का सिस्टम मतिलबु हिकिड़ो डिसिप्लिन हूंदो आहे उहो उन्हनि में आहे ई न। ऐं दोस्तो तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो इन ड्रामे जो पंहिंजा वेरी ऐं पाप इहो वेरनि जी बस्ती इहे ड्रामा। बाक़ी तव्हांजा कमेंट अची रहिया आहिनि माशाअल्लाह तव्हांजी वॾियूं महिरबानियूं तव्हां मोहबतूं ॾियो था तव्हांजा कमेंट बि मां पढ़ंदो अचां थो ॾाढा सुठा ज़बरदस्त आहिनि
ऐं सुठियूं ॻाल्हियूं लिखियो था। असां वरी जेका बि ड्रामा नवां अचनि था उन्हनि जो असां रिव्यू कंदा रहंदासीं। वारी संधियूं वाटो ड्रामो अचिणो आहे, दो ड्रामो अचिणो आहे, कुझु ॿिया ड्रामा रिव्यू असां कंदा रहंदासीं। तॾहिं तव्हांखे चवंदा आहियूं त सब्सक्राइब ज़रूरु करे छॾियो। जे सब्सक्राइब न थियलु हूंदो चैनल त पोइ ख़बर कीअं पवंदी तव्हांखे, तव्हां वटि रिव्यू कीअं ईंदो, तव्हां नए ड्रामे जी अपडेट कीअं ईंदी। ऐं उमेदु कयां थो असांजी जेका हीअ अपडेट आहे तव्हांखे सुठी लॻी हूंदी दोस्तो। ऐं अॼु खां पोइ अपडेट इनशाला लगातार तव्हांखे मां ॾींदो रहंदुसि। कॾहिं बि जेको आहे न अपडेट मुंहिंजी मिस न थींदी, जीअं ॾींदो अचां थो ईअं ॾींदो रहंदुसि। बहरहाल जेको तव्हांजा सुवाल अञा आहिनि कुझु अहिड़ा त कमेंट जे ज़रिए हिन वीडियो जे हेठां लिखी सघो था, ऐं वरी ॿी वीडियो में असां उनजो जवाबु ॾेई छॾींदासीं जेका बि तव्हांजा सुवाल जवाबु हुजनि। ऐं मां इहो सोचां थो त तव्हांखे नए पंहिंजा बि ड्रामे जो कमेंट लिखणा घुरिजनि, उहो जल्दी अचे, या विरन वस्ती जीअं तयारु पियो आहे इहो ड्रामो जल्दी स्टार्ट थिए। दोस्तो सिंधी टीवी वारा पंहिंजे चैनल खे ईअं ख़ाली न छॾंदा, हिकु न ॿियो ड्रामो ज़रूरु उन ते हलाईंदा। घणो कर पोइ इन ड्रामे खे हलाईंदा विरन जी वस्ती, पोइ कोशिशि कंदा जल्दी हलायूं। जे ईअं न कंदा उनजी व्यूवरशिप चैनल जी सफ़ा ख़तमु थी वेंदी, बिल्कुलु ख़तमु थी वेंदी, न थियण जहिड़ी बचंदी, ऐं ॾिसण वारा बि कोन हूंदा। छो त ड्रामो हलंदो रहंदो आहे, सब्सक्राइबर ऐं व्यूवरशिप वधंदी रहंदी आहे, ऐं उन्हनि जा पैसा बि ठहंदा आहिनि। ड्रामो न हलंदो माण्हू छा ॾिसंदा, छा उनखे जेको न कंदा, ऐं उन ते छा हूंदो छा न हूंदो, घणा सवाल ई अची वेंदा आहिनि। ऐं असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां ॿिए वीडियो में। अगरि तव्हां वीडियो असांजो हसी ताईं ॾिठो आहे त महिरबानी करे हिनखे लाइक कजो, सब्सक्राइब कजो ऐं शेयर ज़रूरु कजो शाहिद खुसो ब्लॉग यूट्यूब चैनल खे, जीअं सभिनी ताईं इन जा जेको आहे न लिंक पुॼे व्हाट्सअप ग्रुपनि जे ज़रिए। कमेंट बि सुठा सुठा लिखिजो, सुठा कमेंट, ऐं इन जो बेल आइकन खे ज़रूरु आल ते कयो। बेल आइकन अगरि आल ते न हूंदो पोइ कंहिं वटि न वेंदो कमेंट, असां इहो तव्हां वटि नोटिफिकेशन न ईंदो, अपडेट न ईंदी। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं ॿिए वीडियो में। हीअ तकड़े में मूं वीडियो ठाही आहे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अल्लाह। अस्सलाम वालेकुम दोस्तो, उमेदु कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदो। अॼु जेको आहे वीडियो फेस टू फेस वीडियो इन लाइ ठाहियां पियो, दुलाब ड्रामे ते कुझु ॻाल्हियूं करणियूं हुयूं, ऐं तव्हां सां ऐं तव्हांखे कुझु काफ़ी नवे ड्रामनि जे बारे में बि ॿुधाइणो हुयो। ऐं शाहिद खुसो, ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खुसो ब्लॉग यूट्यूब चैनल। ऐं असांजे हिन चैनल में तव्हां सभिनी नवनि पुराणनि दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। उमेदु कयां थो सभु फिटफाट हूंदो। ऐं दोस्तो मां ॿुधाईंदो हलां, दुलाब ड्रामो तव्हां ॾिठो, आख़िर ताईं इंजॉय कयो, ऐं जेका तव्हांजा कमेंट आया इन जे करे मां चयो अॼु कमेंट बि तव्हांजा जेको आहे पढ़िया आहिनि मूं, उन्हनि जे बारे में बि कुझु ॻाल्हि ॿोल कयूं, ऐं कमेंट बि माशाअल्लाह तव्हांजा बहितरीनु हुया। ऐं दुलाब ड्रामे खां पोइ कहिड़ो ड्रामो ईंदो, ऐं जेको आहे दुलाब ड्रामो हिते छो ख़तमु थियो, ऐं दुलाब जो छा सीज़न 2 ईंदो, काफ़ी अहिड़ा सुवाल आहिनि जेका तव्हां कया, तव्हां कमेंट जे ज़रिए कया। अॼु वरी मां चयो हिकिड़ी वीडियो साम्हूं जेको आहे फेस टू फेस ठाहे ऐं तव्हां सां हाल वाल कयां। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां, ड्रामा सीरियल दुलाब ते हिकु बहितरीनु सोप सीरियल हुयो, मेगा सोप सीरियल न हुयो लेकिन सोप सीरियल हुयो। बहरहाल उन खे काफ़ी दोस्त इंजॉय कयो, तव्हां इंजॉय कयो, असां इंजॉय कयो, ऐं काफ़ी ज़बरदस्त हुयो। ऐं आख़िरी क़िस्त बि बहितरीनु बीठी। ज़हर ज़िंदगी में काफ़ी माण्हू शिकायतूं कयूं आख़िरी क़िस्त जूं, बाबा आख़िरी क़िस्त में ज़हर ज़िंदगी में आज़म मैंगल खे मारियो वियो, हीरो खे मारियो वियो, विलन जेको हो न उहो फाता थियो हुयो। काफ़ी माण्हुनि चयो ईअं न आहे थींदो जीअं तव्हां ड्रामो ठाहियो आहे। इन जे करे दुलाब में वरी ज़ालिम खे जेल मोकिलियो वियो, ऐं मज़लूमनि खे हिकु कयो वियो। उन जो ही सम्झ सीज़न 2 ई हुयो। पर हाणे माण्हू वरी लिखी रहिया आहिनि त सीज़न 2 बि हुजे दुलाब जो, पर पंहिंजा वरी हिकु ड्रामो अचण वारो आहे, उहो सीज़न 2 खां बि बहितरु हूंदो दोस्तो, यानी दुलाब खां बि बहितरु हूंदो। अहिड़ो ज़बरदस्त ड्रामो अचण वारो आहे। बहरहाल तव्हां ऐं असां इहो सोचे रहिया आहियूं त जेको आहे 2 हुजे, 2 न हूंदो, उनजो नालो अलॻि आहे पंहिंजा वेरी, ऐं हीअ ड्रामो जेको आहे अलॻि आहे। ऐं दुलाब हर कंहिं नालो हूंदो आहे। अहिड़े हिसाब सां जेको आहे न मुंहिंजो पुट बि आयो आहे नंढिड़ो, अॼु साम्हूं आयो आहे वीडियो में। शोएब हल पुट मां अचां थो हल। ऐं अहिड़े हिसाब सां दोस्तो जेको आहे पंहिंजा वेरी ज़बरदस्त ड्रामो आहे जेको तयारु थींदो। उनजी कहाणी बि साॻी राइटर लिखी आहे, नूर ज़ऊर साहब, डायरेक्टर बि साॻियो ई आहे खजू साहब। ऐं इहो तमामु जल्द हलण वारो आहे ड्रामो। हक़ीक़त पुछो इहो दुलाब खां बि भलो हूंदो, ऐं कुझु ॾींहं तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे इन ड्रामे जे बारे में। हीउ ड्रामो माशाअल्लाह ज़बरदस्त ऐं बहितरीनु ड्रामो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो, तव्हां इहो ज़रूरु सोचियो हूंदो त
जेको आहे न एतिरो जल्दी दुलाब खे छो ख़तमु थी वियो दोस्तो। लिखियो बि एतिरो वियो, एतिरो वॾो ड्रामो न हुयो। बहरहाल उन्हनि एतिरो ई ड्रामो लिखियो हुयो जंहिं राइटर नूर ज़हूर साहब। ऐं नंढो ड्रामो शॉर्ट ड्रामो सुठो आहे, कहाणी बि सुठी हूंदी आहे नंढे ड्रामे जी, मज़ो बि ईंदो आहे। घणी ड्रामे ड्रैग में जेको आहे कहाणी ख़तमु थी वेंदी आहे, मज़ो न आहे, कहाणी विञाइजी वेंदी आहे। पर हिन ड्रामे खे हिते ई पूरो कयो वियो, सुठो आहे। बाक़ी सीज़न 2 यानी पंहिंजा वेरी तव्हां ॾिसिजो, इहो तमामु जल्द शूट थियण वारो आहे। इहो तयारु पियो आहे, यानी इन जी जेको स्क्रिप्ट आहे उहो तयारु पियो आहे। बाक़ी शूटिंग जी देरि आहे। तव्हांखे ख़बर आहे खजू साहब जंहिं ड्रामे में हथु विझंदो आहे उहो ड्रामो जल्दी जेको आहे उन खोटाईंदो आहे ऐं उन जी जेका बि शूटिंग हूंदी आहे जल्द पूरी कंदो आहे, तमामु जल्द पूरी मुकमल करे ऐं उन खे फाइनल कंदो आहे। ऐं खजू साहब जी इहा कोशिशि हूंदी आहे त हर ड्रामे खे मां जल्दी पूरो कयां। ज़ैर ज़िंदगी उन पूरो कयो, बंदि न थियणु ॾिनई, दुलाब खे बंदि न थियणु ॾिनई। हाणे पंहिंजा वेरी बि ड्रामो ईअं हूंदो। हा, बाक़ी वेरनि जी बस्ती ड्रामो जेको आहे इहो तमामु जल्द अचण वारो आहे। वेरनि जी बस्ती बि हिकु बहितरीनु ड्रामो आहे। तव्हां हक़ीक़त पुछो, वेरनि जी बस्ती ड्रामो सुठो आहे, पर रमज़ान शरीफ़ बि अची वियो आहे। उन खे हलाईंदा हाणे तमामु जल्द, थी सघे थो ईद ते हलाइनि या उन खां पहिरियों बि हलाइनि या ईद खां पोइ हलाइनि। हलाईंदा सही, उहो ड्रामो पूरो तयारु पियो आहे। ऐं दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, तव्हां इहो ज़रूरु सोचियो हूंदो त बक़ाया जेको पापनगर ड्रामो आहे उन जे बारे में छा था चओ। उहो बि हिकु बहितरीनु सुठो ड्रामो आहे। उहो केटिन वारनि जो आहे ऐं केटिन वारनि जे ड्रामे ते एतबार न आहे को ख़ासि। तव्हां ॾिठा केटिन वारनि जा ड्रामा, ॿ टे ड्रामा ईअं थिया अधु में बंदि थिया हेॾे होॾे। बहरहाल उन्हनि जे ड्रामे ते को ख़ासि एतबार न आहे, कॾहिं बंदि थींदा कॾहिं हलंदा, एतबार न आहे उन ते। को उन जी टाइम टेबल जी का सिस्टम मतिलबु हिकिड़ो डिसिप्लिन हूंदो आहे उहो उन्हनि में आहे ई न। ऐं दोस्तो तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो इन ड्रामे जो, पंहिंजा वेरी ऐं पाप इहो वेरनि जी बस्ती, इहे ड्रामा। बाक़ी तव्हांजा कमेंट अची रहिया आहिनि माशाअल्लाह, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं, तव्हां मोहबतूं ॾियो था। तव्हांजा कमेंट बि मां पढ़ंदो अचां थो, ॾाढा सुठा ज़बरदस्तु आहिनि ऐं सुठियूं ॻाल्हियूं लिखियो था। असां वेरी जेका बि ड्रामा नवां अचनि था उन्हनि जो असां रिव्यू कंदा रहंदासीं। वारी संधियूं वाटो ड्रामो अचिणो आहे, दो ड्रामो अचिणो आहे, कुझु ॿिया ड्रामा रिव्यू असां कंदा रहंदासीं। तॾहिं तव्हांखे चवंदा आहियूं त सब्सक्राइब ज़रूरु करे छॾियो। जे सब्सक्राइब न थियणो हूंदो चैनल त पोइ ख़बर कीअं पवंदी तव्हांखे, तव्हां वटि रिव्यू कीअं ईंदो, तव्हां नए ड्रामे जी अपडेट कीअं ईंदी। ऐं उमेदु कयां थो असांजी जेका हीअ अपडेट आहे तव्हांखे सुठी लॻी हूंदी दोस्तो। ऐं अॼु खां पोइ अपडेट इंशाअल्लाह लगातार तव्हांखे मां ॾींदो रहंदुसि। कॾहिं बि जेको आहे न अपडेट मुंहिंजी मिस न थींदी, जीअं ॾींदो अचां थो ईअं ॾींदो रहंदुसि। बहरहाल जेको तव्हांजा सुवाल अञा आहिनि कुझु अहिड़ा त कमेंट जे ज़रिए हिन वीडियो जे हेठां लिखी सघो था ऐं वरी ॿी वीडियो में असां उनजो जवाबु ॾेई छॾींदासीं, जेका बि तव्हांजा सुवाल जवाबु हुजनि। ऐं मां इहो सोचां थो त तव्हांखे नए पंहिंजा वेरी ड्रामे जो कमेंट लिखणा घुरिजनि, उहो जल्दी अचे। या वेरनि जी बस्ती जीअं तयारु पियो आहे इहो ड्रामो जल्दी स्टार्ट थिए। दोस्तो सिंधी टीवी वारा पंहिंजे चैनल खे ईअं ख़ाली न छॾंदा, हिकु न ॿियो ड्रामो ज़रूरु उन ते हलाईंदा। घणो कर पोइ इन ड्रामे खे हलाईंदा वेरनि जी बस्ती, पोइ कोशिशि कंदा जल्दी हलायूं। जे ईअं न कंदा उनजी व्यूवरशिप चैनल जी सफ़ा ख़तमु थी वेंदी, बिल्कुलु ख़तमु थी वेंदी, न थियण जहिड़ी बचंदी ऐं ॾिसण वारा बि कोन हूंदा। छो त ड्रामो हलंदो रहंदो आहे, सब्सक्राइबर ऐं व्यूवरशिप वधंदी रहंदी आहे ऐं उन्हनि जा पैसा बि ठहंदा आहिनि। जे ड्रामो न हलंदो माण्हू छा ॾिसंदा, छा उनखे जेको न कंदा ऐं उन ते छा हूंदो छा न हूंदो, घणा सवाल ई अची वेंदा आहिनि। ऐं असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां ॿिए वीडियो में। अगरि तव्हां वीडियो असांजो हेसि ताईं ॾिठो आहे त महिरबानी करे हिनखे लाइक कजो, सब्सक्राइब कजो ऐं शेयर ज़रूरु कजो शाहिद खुसरो ब्लॉग यूट्यूब चैनल खे, जीअं सभिनी ताईं इन जा जेको आहे न लिंक पुॼे व्हाट्सअप ग्रुपनि जे ज़रिए। कमेंट बि सुठा सुठा लिखिजो, सुठा कमेंट। ऐं इन जो बेल आइकन खे ज़रूरु आल ते कयो, बेल आइकन अगरि आल ते न हूंदो पोइ कंहिं वटि न वेंदो कमेंट, असां इहो तव्हां वटि नोटिफिकेशन न ईंदो, अपडेट न ईंदी। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं ॿिए वीडियो में। हीअ तकड़े मूं वीडियो ठाही आहे। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।